तो के रब करीम के अर्ज न कया मुझी दिल न थी सहे ही तबाह न थियन इहे नथा कलमा पढ़न मने नंजा पुत्र पोटरा पर पोटरा भली पीढ़े जो पीढ़ियों बाद में चनवारा कलमू पढ़ी मु मोहम्मद घोट जा सच्चा उम्मती बनी पवंदा सुभान अल्लाह मुझे हबीब करीम जो मेहरबानी तदस मुझे आका दा एहसान तदस मुझे नबी करीम जो नवाज़शों तदस खुदा जा बान हो मदीने वारो कह जो पाए बंद तो कोन्हे न दाजा ॻाल्हायो अल्लाह तो अल्लाह रब करीम जो त नबी साहिब बान हुआ न खुदा है न खुदा जो मक्का न सानिया न शरीका न बाब पर कायनात में मखलूकात में मुझे मुस्तफा जी जात सभिनी खां निराली सुभान अल्लाह। शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह मशहूर शेरा या साहिबल जमाल व या सय्यदल बशर सुभान अल्लाह। या साहिबल जमाल व या सय्यदल बशर मिन वजहकल मुनीर लक़द नुव्विरल कमर चंद्र भी तुझे पाक चेहरे का रोशनी मतिया ला युमकिन सना कमा कान हक़्क़ुहु बाद खुदा बुजुर्ग तू किस्सा मुख्तसर सुभान अल्लाह। तवज्जो ॾिजां गौर सां सुभान अल्लाह प्यार मोहब्बत सां मुझी मुस्तफा जा उम्मतियो सारी कायनात में मदीने वारो सभिनी खां मथे जो सभिनी खां राजा जो सभिनी खां अल्लाह ताला फरमाए तो अलम नशरह लक सदरक व वदअना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक हबीब तहां जी ला तहां जे ज़िक्र असां मथे कयो आ मां इन गिलास खे मथे खणा मुंहिंजी ताक़त हर वेंदो असां जो नौजवान बच्चो शफीक अहमद खणी उन जी ताक़त हर वेंदो हाजी मुनीर अहमद खणी उन जे ताक़त हर वेंदो अञा को वॾो मोहम्मद आलिम चने जहिड़ो मथे खणी उन जे ताक़त हर वेंदो खुदा जा बानो जे ज़िक्र खे खुदा थो खणे त न खुदा जी ताक़त जी हद आहे न मुस्तफ़ा जी शान जे रफ़अत जी हद आहे सुभान अल्लाह। हिते अकुल न हलंदो आहे दिमाग़ न हलंदो आहे ज़हन कम न कंदो आहे इदराक आजिज़ थी बीहंदो आहे जेका बि मदीने वारे जी सिफ़त निहारी दी हर सिफ़त में मुंहिंजो महबूब पंहिंजो मट पाण ये जी जाइ हिकु अल्लाह जे बानी फरमायो आजिज़ है ॿुधंदे न हां साईं हां निमाज़ जो टाइम रखणो आहे पंहिंजी न 3:30 को तुझी शरीयत आ हाँ निमाज़ जो टाइम भी रखणो आहे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह खुली पढ़ो अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या दोस्तों हेरे निहारियो मुझे आका इनामदार जी हद हर अदा निराली जो सुभान अल्लाह छा चयो शायर आजिज़ है हैरान है अभी तक मेरा अकुल बेसुबात थोड़ी सुभान अल्लाह चाहे हैरान है अभी तक मेरा अकुल बेसुबात हैरान है अभी तक मेरा अकुल बेसुबात तू कायनात हुस्न है या हुस्न कायनात सुभान अल्लाह कितना नुक्तो प्यार हुआ हैरान है अभी तक मेरा अक्ल बेसुबात हैरान है अभी तक मेरा अक्ल बेसुबात तू कायनात हुस्न है या हुस्न कायनात सुभान अल्लाह। हर अदा मुस्तफा जी निराली हुजूर शफात कंदा निहारियो
यकीन न कंदा दुनिया जो को मजहब बि शफात जो इनकारी ना है को मजहब शियो देवबंदी गैर मुक़ल्लिद दुनिया जो को मजहब जेके मुसलमानन मां टिया को इनकार नथो करे सके पर मुस्तफा जी शफात इए समझो जेकरो मैन गेट बंद लगो पियो हो उनखे मदीने वारे खोलायो सुभान अल्लाह साईं टोपी वारा जाग अल्लाह मदीने मोकिली होशियार 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 सुभान अल्लाह उन गेट खे हबीब करीम खोलायो हाणे खुली जो पियो त ॿिया नबी बि शफात पोइ कंदा शहीद बि शफात कंदा उलमा शफात कंदा कुरान जा हाफ़िज़ शफात कंदा नंढा बच्चा मरी वियल वफ़ात कयल शफात कंदा एतिरो महिरबानी थींदी जो अकुल हैरान थींदो जे मैदान में लही पियो आहे पाणी हुजे को ॿुॾे पियो कंहिंखे तूं खयो पियो वञे कंहिंखे ॿियो खयो पियो वञे छिकियो ॿाहिरि कढियो पियो वञे मुंहिंजा हबीब दर खोलींदा पोइ जेको मैदान में ईंदो उहो पंहिंजे प्यारनि खे गोले गोले जन्नत ॾे वठियो पियो वेंदो सुभान अल्लाह नबी साईं फरमाइनि था त मुंहिंजा नंढड़ा उम्मती ॿाहिरि निकिरंदा पाणीअ जा गिलास हूंदनि हथनि में उञायल माण्हू जो ईंदा उहो अबा पाणी ॾींदे चई यार परे त थी मुंहिंजो बाबा ला किथे मां उन लाइ खाई पियो तूं छा लायो सुभान अल्लाह सुभान चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह एड़ी मेहरबानी एडो करम एडी कुर्बदारी जॾहिं नंढड़े बच्चे ते हबीब जे करे थी आहे नौजवान ते थी आहे शहीद ते थी आहे आलिम रब्बानी ते थी आहे क़ुरान जे हाफ़िज़ ते थी आहे मदीने जे मीर जा उम्मतियो कामिलन वलियन ते थी आहे त जन महबूबन सां चंबा चंबन में मिलाया सुभान अल्लाह राजा त नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी जन चंपा चंपन में मिलाया जन कुल्हन ते खणी मदीने जे घोट खे घुमायो सुभान अल्लाह नथो जी सुभान अल्लाह ला कॾहिं चवंदे सुभान अल्लाह अबा जंहिं घोड़े ते महबूब सवार को सो घोड़ो शान वारो आहे या न हबीब सुहिणा हिकु दफ़े अचनि पिया रस्ते में हिकिड़ो गॾह बीठो आहे हाजी अली मोहम्मद अॻे साल महिरबानी करे दावत मूंखे ॾे ऐं चए मौली साहब गॾह थो मोकिलियां चढ़ी अचिजां त अवल साईं मौली महमूद कंढी पेसि बीह हाले मुंहिंजो शाना गॾह हाजी क़ुर्बान मुंहिंजो पुराणो दोस्त मस मस ॾिठो अथमि मौलीअ जो शान वरी कढाव भला मां त ग़रीब आहियां खणी गॾह ते खचर ते बि चढ़ी पवां जो घोर मानी न मिलंदी आहे पर तव्हां जहिड़ो को बुज़ुर्ग हुजे तव्हां बि नाराज़ थी पवंदव हालांकि गॾह जी सवारी आहे बि सुन्नत बुरी बि न पर मदीने जे साईं जे ख़ुल्क़े अज़ीम तां क़ुर्बान सुभान अल्लाह गॾह बीठो आहे सॾे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾे थो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं बीह रहिया छा खपई तव्हां भला गॾह गाॾनि में गॾह हलाईंदे कॾहिं उन्हनि जी ॿोली सम्झंदा आहियो जवाबु ॾियो नथा जवाबु ॾियो ॾाढा जवाबु ॾियो पर मुस्तफ़ा हर ॿोली सम्झे बेशक सम्झंदा हर ॿोली सम्झनि था साईं छा खपई के भला गाह न पाणी न तव्हां मूं ते स्वार्थ सुभान अल्लाह तव्हां मूं ते कदम रंज फरमायो सुभान अल्लाह नबी से स्वार्थ जॾहिं पेशाब थो करे त उन गॾह जी पेशाब मां मुश्क जी ख़ुशबू पई सुभान अल्लाह राजा चओ थोरो थो चई राजा चओ मुश्क जी सुरहान मुंहिंजे हबीबे करीम जा आशिक़ो गॾह ते हबीब कदम रखिया शान वारो घोड़े ते कदम रखिया शान वारो ॾाचीअ ते सवारी कई शान वारो मके जे मिट्टी ते कदम रखिया मिट्टी शान वारी मदीने जे मिट्टी ते कदम रखिया मदीने जी मिट्टी राजा चओ हिन भेरे मदीने मुनव्वर में हिकिड़ी दावत बि वियासीं हिकिड़ो दोस्त हो सैयद सगोरो गॾु हो ॿिया हिकिड़ा असांजा दोस्त महिरबान उहे बि गॾु हा चयोसीं हिन दफ़े असांखे तव्हां मदीने जे बारे में को शेर ॿुधाई कोन्हे
मुझो चौथा चेरीअ खे चोरियो न न न न न चुप करे वेठा आहियो अलाह ख़ुशि रखंदव तव्हांखे ॿुधण जो शौक़ु न आहे भला मां वरी मदीने वारनि खे ॿुधाएसि इंशाअल्लाह छा मूं अर्ज़ु कयो ऐं हुननि ॿुधो सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तियां सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तियां आराम कंदड़ अॼु ताईं उते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तियां आराम कंदड़ अॼु ताईं उते अलाह तव्हांखे बजुर ॾींदो सम्झी वञो त मूंखे चवरायो मलाइक तव्हांजो बि नालो लिखंदा मदीने वारो साईं निहारे पियो ॾिसे पियो त छा पिया चवनि वरी लिस्ट बि दरबार में वेंदी बुकिंग पई थिए तुंहिंजे नाले जी सुस्ती न कर आराम कंदड़ अॼु ताईं उते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तियां सारी दुनिया जे शहरनि खां जंहिंजी शान में आ क़ुरान लथो मुदखलस दिखन फरमान लथो जंहिंजे शान में आ क़ुरान लथो मुदखलस दिखन फरमान लथो साईं जे सदके हासिल थी हिन शहर खे हीअ सरपरस्ती आ सारी दुनिया जे शहरनि खां पढ़ायो सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्तियां आराम कंदड़ अॼु ताईं उते चा आराम कंदड़ अॼु ताईं उते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्तियां सारी दुनिया जे शहरनि खां हिकिड़ी ॻाल्हि मालदार यूरोप वेंदो आहे अमेरिका वेंदो आहे जागो पिया हाणे ठप ठरी विया अथनि ठप ठरी विया अथनि हेलो मौलाना नूरानी साहब तशरीफ रखते हैं जी हाँ सुभान अल्लाह अच्छा मैं आ रहा हूं ज़ियारत करने के लिए बड़ा बड़ा ढिग लगा मां चाह तो सिंधी आओ ऐं सुन्नी आओ सुभान अल्लाह तव्हांखे छिरक थो पवे सियासत अड़े सियासत वारा इहे जेके मामला हाणे सोचियो खुदा जो कसम आहे जी तव्हां हिम्मत कयो पंजाब वारा हिम्मत कयो त पाकिस्तान में मुझे मोहम्मद घोट जे दीनी निज़ाम खे केरु रोके नथो रोके गैर सुन्नी अॻिते पियो अचे ऐं मां तूं वेठा निहारियूं त असां वारे साहिब खे अलाए केॾी महिल जाग थींदी ऐं आहे या न ॻाल्हाए भली मूं ते कावड़जी पइजो भली कावड़जी पइजो पर ज़हन जी सलाह हुजे मोहम्मद घोट जे दीन जो दर्द हुजे खुदा करे उहे घड़ियूं अचनि जो असांजे मुल्क में कानून क़ुरान निज़ाम मुस्तफ़ा हुजे हबीब जे दीन जो शरई तौर आहे पर कानूनी तौर हाणे जलसो था कयूं भॼूं था साईं महिरबानी कयो पर मिंट न ॾियो न बाबा न ताईं मुला वठंदव साईं महिरबानी न बाबा न साईं जलसो था कयूं दीन जो न बाबा न पर जेकर मौक़ो मिली वञे त न करण वारा चवंदा जी सर सही ॻाल्हि जीअं वणे तीअं कर सुभान अल्लाह मां वञा थो पंहिंजे घर सुभान अल्लाह ॻाल्हि आहे या न ज़हननि में तब्दीली आणियो चेंज आणियो पंहिंजे ज़हन खे ठाहियो अल्लाह जे क़ुरान करीम जे मञण वारो मोहम्मद घोट जा उम्मती आहियो क़यामत जे ॾिहाड़े पुछा थींदी त तव्हां कानून क़ुरान जे लाइ कहिड़ी कोशिश कई सुभान अल्लाह कहिड़ी कोशिश कई
हाणे चवंदासीं इंशाअल्लाह। हाँ हाणे कंदासीं इंशाअल्लाह ताला। अल्लाह कंदो इंशाअल्लाह क़बूल पवंदी। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। दुनिया जे मुल्कनि में घुमण वारो यूरोप घुमी आयो, जर्मनी घुमी आयो, फ्रांस घुमी आयो, उन वटि कॾहिं वियो हई त साईं हुतां ई पाणीअ जो ढुक को आंदो थई पिया त चाक पिया ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो, वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़ सां। भला कॾहिं वियो हईसि त साईं भला जर्मनी में खजूर जी गड़ी आंदी न साईं खाईंदासीं कोन। आई साहब लेखियोसीं जाॻियो ॻाल्हाए कोन, जाॻियो ॻाल्हाए कोन। रोड बि शीशे जा, पार्क बि ॾाढा भला, पेर तिरके पियो, पर निहार खणी त नकियूं औरतूं, शराब जा शीशा, ज़िना खुली पई हले। जर्मनी वारा त पास करे छॾियो त मर्द मर्द सां ज़िना भली करे, इसे बिल बिल बहाल। अल्लाह जा बानो रूए ज़मीन ते किथे बि तव्हां वञो इहा शइ न मिलंदी। किथे मिलंदी? ॿिए शहर में कान्हे ख़ाक शफ़ा। सुभान अल्लाह। हिते इश्क वारनि ला नफ़ा ई नफ़ा, ॿिए शहर में कान्हे ख़ाक शफ़ा। हिते इश्क वारनि ला नफ़ा ई नफ़ा, मुनकिर जे नसीबनि में आई अज़ली अबदी बदबख्ती आ। सारी दुनिया जे शहरनि खां महबूब जी बाला बस्ती आ। आराम कंदड़ अॼु ताईं उते मुंहिंजे सुहिणे हबीब जी हस्ती आ। आराम कंदड़ अॼु ताईं उते। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह। मूं अॻु पे को जे मिट्टी ते हबीब कदम रखे, मिट्टी शान वारी सुभान अल्लाह। आहे हा साईं बेशक। चिट्टू चओ, हा साईं बेशक बेशक। ॾाढा चओ, आहे वॾे आवाज़ सां चओ, ॿई हथ मथे खणी चओ। अरे मिट्टी ते कदम रखे, मिट्टी शान वारी, घोड़े ते सवारी करे शान वारो, गदह ते कदम रखे शान वारो, खच्चर ते कदम रखे शान वारो। ख़ुदा जो कसम थई ॿुधा, जंहिं अबू बकर जे कुल्हनि ते मोहम्मद सवारी करे। सुभान अल्लाह। अॼु बि गॾु सुता सुल्तान फ़कीर ॻाल्हाए त सही। सुभान अल्लाह। जंहिंजे झोलीअ में टे ॾिहारा सुभान अल्लाह सुतो पियो आहे, जो अखियुनि सां निहारे ढव करे, चपल सां चुमी ढव करे, दाढ़ीअ ते वार ते हथरा लॻाए ढव करे, जंहिं जानवर ते मदीने मीर जो कदम आयो, मदीने जे मीर जो वो जानवर शान वारो आहे। त ॿुधाए त मुंहिंजे अबू बकर जो शान छा हूंदो? सुभान अल्लाह। हाँ न चई ॾाढा, न चई सुभान अल्लाह। ॾाढा चओ, ॾाढा चओ सुभान अल्लाह। हज़रत साईं वीर मिठा सानी वेठा आहिनि। साईं जो बाबू, साईं जो ॾाॾो, साईं जो पूरो सिलसिलो, जेके बि ख़्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार जा मुरीद आहियो, हेॾे निहारे मूंॾे निहारियो, सभु सिलसिला पढ़ो। किथे थो दंग थिए? हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते। सुभान अल्लाह। ॾाढा कंहिंजे दरवाज़े ते, कंहिंजे दरवाज़े ते। सिद्दीक़ मगर गार में जान पे दे चुके। सुभान अल्लाह। सिद्दीक मगर गार में जान पे दे चुके, और हिफ्ज़ जान फर्ज फरोज़ गुरर की है। सुभान अल्लाह। तवज्जो ॾियो, तवज्जो ॾियो। मुंहिंजे गाॾीअ में किताब पियो आहे, चओ त मां खोले तव्हांखे ॾेखारियां। नक्शबंदी सिलसिले जो सरवान हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी, हजरत कादरी सिलसिला सरवान आला हजरत रहमतुल्लाह अलैह फतावा आखिरी किया में लिखे थो त आलम ज़ुर्रियत खां। सुभान अल्लाह।
आलमे मीसाक ताईं, आलमे मीसाक खां आलमे विलादत ताईं, आलमे विलादत खां आलमे इस्लाम ताईं, आलमे इस्लाम खां आलमे हिजरत ताईं, आलमे हिजरत खां आलमे खिलाफत ताईं, आलमे खिलाफत खां आलमे रहलत ताईं जेको भी दौर गुज़रियो आहे अबू बकर सभिनी मोमिननि जो सरदार। नारे तकबीर, वॾे आवाज़ सां चओ, वॾे आवाज़ सां चओ, वॾे सां चओ, वॾे आवाज़ सां चओ, जिंदाबाद 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 जिंदाबाद। खुदा दा वालो अल्लाह जा बंदो जेको इन दर खां थिड़ंदो न फेज़ न रहंदो। बिराज मुंड खां ॿधिजी वियो त शाख में पाणी वहंदो छा? हा ॻाल्हाए त सही, ॾाढा त ॻाल्हाए, ॾाढा ॾाढा ॻाल्हाए। मां बेवकूफ़ आहियां, बेवकूफ़ी कंदे चवां थो ही पटका तबलीग जमात कोन्हे। ॻाल्हायो ॻाल्हायो, ॾाढियूं ॻाल्हायो, निमाज़ूं असल शइ अथई कल्ब जी सफ़ाई। सुभान अल्लाह। सफ़ाई तॾहिं मिलंदी जॾहिं मदीने वारे आका खां अचण वारे फेज़ खे बुंडो न ॿधंदी। सुभान अल्लाह। सिलसिले खे रोकींदी न। सिद्दीक अकबर खे पंहिंजो मुर्शिद मञी, अॻवान मञे। चयो सिद्दीक जेको मदीने वारे तुंहिंजे सीने में विधो आहे इहो बहर आहे जंहिंजूं छोलियूं वीरूं दुनिया में हलनि पियूं। किथे इमाम रब्बानी आहे, किथे हज़रत पीर मिठा साईं आहे, किथे ॿिया ख़ुदा जा वली आहिनि। रूए ज़मीन में मोहम्मद इश्क जी मौज तुंहिंजे सीने मां आई आहे। तुंहिंजो सीनो सीनो आहे, तुंहिंजी मदफन मदीनो आहे। सुभान अल्लाह। ॾाढा चओ, सुभान अल्लाह। तूं ॾाढा चओ, तूं ॾाढा चओ। अरे हसद कंदे तुंहिंजे सीने में सफ़ाई न आहे, कूड़ हणंदे तुंहिंजे सीने में सफ़ाई न आहे, किला कंदे तुंहिंजे सीने में सफ़ाई न आहे, मुनाफ़िकी कंदे अंदर जो खोटो हूंदे तुंहिंजे सीने में सफ़ाई न आहे। सफ़ाई तॾहिं आहे जो हथ कार ॾे दिल मदीने जे यार ॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे वली कामिल खुदा जी आरफ है रब करीम जे बरगुज़ीदे बंदे आला हजरत रहमतुल्लाह अलैह छा फरमाया। सुभान अल्लाह। फमतयानी उस अफजल खल्क़ बदर रसूल। सुभान अल्लाह। वो न चई सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। थकल न वांगुर जोश लॻो पिया। सुभान अल्लाह। अल्लाह ताला मूंखे हिन महीने में महिरबानी करे ड्यूटी वधी राति ॾींहं जलसा। सुभान अल्लाह। रात हिकिड़े हंधि ॾींहं ॿिए हंधि सांझे खां सुहमाने ते हिकिड़े हंधि सुहमाने खां वरी पोइ असुर ताईं ॿिए हंधि। सुभान अल्लाह। कम वठे पियो मदीने वारो चयो मां घुराई तो निमक मल्हाए ॾेखार। सुभान अल्लाह। निमक हलाल। सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। ॾाढा चओ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वाला हज़रत जी शाइरी यानी उस अफजल खल्क़ बदर रसूल सान यसने ने हिजरत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम बज़्मे हिदायत पे लाखों सलाम शम्ए बज़्मे हिदायत पे लाखों सलाम। एतिरो महबूब पंहिंजे गुलामनि खे नवाज़ो आहे। सुभान अल्लाह। हथरो दी हथ ठोकी ॻाल्हि न कबी आहे। लाड़काने में तकिरो हिकु ॿ साल अॻु में हिकिड़े माण्हूअ चिठी लिखी त साईं मुर्दा ॿुधनि था कहिड़ी किताब में आहे साबित कयो त मां 1000 रुपया इनाम ॾियां। मूं चयो तो सम्झो हूंदो त मौली साहिबु ईअं जे लथो आहे सो किताब जे गाॾीअ में पियो आहे मां कढां थो 1000 ॿाहिरि। सुभान अल्लाह। ॿिए चयोसीं भॻो पियो वञे मूंखे पकड़ियोसि पकड़ियोसि 1000 में भला 500 वठोसि त बि कुझु न मुंहिंजे मां निकितो। मुझे दिल बर हबीब जा दीवानो मुझे मदीने जे मीर जा मस्तानो हेरे निहारियो हेरे निहारियो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे गुलामनि खे अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे गुलामनि खे नवाज़ियो। सुभान अल्लाह।
सैयदना अली अल मुर्तज़ा सही सॼो छा आहे ॿुधायो तव्हां मां इन किथां न पढ़ां खुलासी ॻाल्हि ॿुधायो हक़ हिकिड़ो सुभाणे पाणे तेल हणाईंदा सुभान अल्लाह ॿुधो मुंहिंजा भाइरो हेॾे निहारियो सैयदना अली अल मुर्तज़ा कंहिंजो शेर राजा ॻाल्हा राजा ॻाल्हा अल्लाह जो शेर असां वांगुरु छेला खाई बदन में थुल्हाई बि न आई हुई सुभान अल्लाह नौजवानी आ सनेड़ो जवान आ सुहिणो जवान आ खाए पर जे किले खे सुभान अल्लाह खॿे हथ सां पटे झले सॼे में तलवार पियो चमकाए सुभान अल्लाह उन किले जे दरवाज़े खे कई यहूदी सिधो न पिया करे सघिया जॾहिं लॻाइनि पिया दरवाज़े खे भितियुनि में त के होॾां ख़्याल कजा मथां भला किरी पवे अली सोने खां कंहिं पुछियो त साईं ब्रोस्ट बि कोन कचो गोश्त अधु कचो अधु पको जबर में खाईंदा आहिनि उहो बि न कॾहिं जवन जी मानी आहे कॾहिं न आहे सुभान अल्लाह कॾहिं कतल ते गुज़रा कॾहिं कंहिं फ्रूट ते गुज़रा मुंहिंजा हबीब जा प्यारा एॾी ताक़त में किथां आई जो एॾो दर खणी बीही रहे फरमाया त हथ अलीअ जा हा ताक़त मुहम्मदी इश्क जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जे मीर जी इश्क जी सुभान अल्लाह मुहम्मदी इश्क जा पावर चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह साईं सुतो पियो आहे पाण तो फरमाए त मूं ख़्वाब ॾिठो त नबी साईं निमाज़ पिया पढ़ाइनि सुभान अल्लाह किथे मदीने में सुभान अल्लाह किथे मदीने में छोड़ फिक्र दुनिया की सुभान अल्लाह घणी से ट्रिपते रहो पोइ घर ते नज़र पोइ माल ते नज़र पोइ उथंदे अची ॾिसंदा हा तवद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा उहो चेहरो जो मथे निहारे त सिज चए त उम्मत खे रोशनाई ॾियां या किथां लिकी वञा मुंहिंजी कहिड़ी चाह आका मां त तुंहिंजे चेहरे खे धोअण वारे पाणीअ मां नूर हासिल कयो छा मुंहिंजो आका तूं मरमूर उथंदा हा हज़ूर खे ॾिसंदा ख़्वाब थो लहे हज़रत अली अल मुर्तज़ा त मां नबी पाक जे पुठियां निमाज़ पियो पढ़ां तकिड़ो हलंदो हलां हज़रत उस्मान गनी अल्लाह ताला फरमाया तो मसलुल लज़ीना युनफ़िक़ून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युदाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम ॿाहिरां काफ़िलो पियो अचे अन्न सां भरियल 100 उठ कंहिं 5 कंहिं 4 कंहिं 3 बोरियूं जहिड़ी उठ जी ताक़त एतिरो अनाज पियो अचे जे तकड़ा भाॻा साईं असांखे 5 बोरियूं खपनि 10 खपनि काफ़िलो होॾे हज़रत उस्मान गनी जो साईं फरमायो सौदो कबो उन सां जेको बोरीअ जूं 10 बोरियूं सुभान अल्लाह वठी कोर थियो बाबा ही को अघा 10 बोरियूं नबी साईं दरबार में आया कि भला तव्हां उस्मान खे छा समझो फरमाया मुंहिंजी पुफाट जो पुट सुभान अल्लाह मुंहिंजो न्याणो आहे मुंहिंजी मोहबत वारो आहे कि भला हेॾो अघु महांगो साईं फरमाए था तव्हां नथा सम्झो अचण ॾियोसि आयो उस्मान जी मुंहिंजा आका हे अन्न आयो कि भला हा छाजे लाइ साईं फ़ी सबीलिल्लाह ख़ैर सुभान अल्लाह रब दाणे जा 10 ॾींदो बोरीअ जूं 10 बोरियूं ॾींदो रुपए जा 10 ॾींदो अल्लाह जो वाइदो मन जा बिल हसनत फलहू अशर अमसालहा 10 ॾींदो ही मूंखे चवनि पिया तूं ॾे मुंझ मां तव्हांखे न ॾींदुसि मां अल्लाह जे नाले ख़ैरात कयां सुभान अल्लाह अनवर हाजी बन थियो आहे मुंहिंजा साईं फरमाए हथ खणो दुआ घुरो उस्मान जे लाइ या अल्लाह अॼु खां पोइ उस्मान जी दफ़्तर में गुनाह ॾिसण मां नबी पसंदि नथो कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब फरमायो मलाइक लिखंदा ई कोन को गुनाह न की हूंदो अचो शेर ख़ुदा जे दरबार में
सुभान अल्लाह साईं जी ज़ाते गिरामी नौजवान आहे नंढड़ो आहे ॿार न पर नंढो आहे नौजवान आहे बैतुल्लाह में वेठो आहे किथे वेठो आहे बैतुल्लाह शरीफ में ॾाढा ॻाल्हि बैतुल्लाह शरीफ में ख़ुदा जो घर घर सुभान अल्लाह जो घर उते जो हरम उते जो बरकतूं ख़ुदा नसीब फरमाए आमीन वरी वरी नसीब फरमाए आमीन दुआओं घुरांदो रह वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए दिन गुजरे मक्के में और रात मदीने में ॿी वरी छा चयो जथो आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए लेकी बाहों पे प्यारे नबी को कह रही थी यूं दाई हलीमा अल्लाह अल्लाह ये चेहरा नबी का जो भी देखे वो कुर्बान जाए अल्लाह अल्लाह ये चेहरा नबी का जो भी देखे वो कुर्बान जाए आरज़ू है मेरी मेरे मौला मौत आए तो इस तरह आए धूम से निकले मेरा जनाजा मेरी मैयत मदीने को जाए वेठो हजरत अली अबू जहल ॿिया वॾा वॾा मालदार वेठा हा हिकिड़ो फ़क़ीर आयो अबू जहल जरी भाई मदद कंदे त वॾो वात फाड़े टहक ॾेई चई ओ परियां ॾिसी तो नौजवान छोकिरो वेठो आहे हजरत अली साईं जे लाइ सुभान अल्लाह इन वटि वञ आयो साईं फरमायो त अलीअ हा अब छा पे की अबू जहल साईं तव्हां ॾे मोकिलियईं साईं फरमायो मुठ बंदि कर सुभान अल्लाह अबा सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह का शइ वठिबी आहे का शइ वठिबी आहे त हथ खोले या बंदि करे ॾाढा जवाब ॾियो खोले फ़क़ीर हैरान मुठ बंदि करे साइड ॿियनि वटि भली खोल पर मूं वटि बंदि कर सुभान अल्लाह पाण उन जे मुठ में फूक था ॾियनि सुभान अल्लाह अबू जहल जे अॻियां वञी खोल अॼु खोले त लखनि जो लाल सुभान अल्लाह अबू जहल हैरान फ़क़ीर मक्के जे घिटीअ में मौज सां हले पियो हाल वारी ज़ुबान काल वारी न हाल वारी सां छा पियो चवे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह दुनिया दा तवंगर एक पासे हैदर दा गदागर एक पासे सुभान अल्लाह दुनिया दा तवंगर एक पासे हैदर दा गदागर एक पासे हबीब जा आशिको जॾहिं नबी साईं दरवाज़ो शफ़ाअत खोलींदा नबी शफ़ाअतूं कंदा असहाबी शफ़ाअतूं कंदा उलमा शफ़ाअतूं कंदा हाफ़िज़े क़ुर शफ़ाअतूं कंदा वली शफ़ाअतूं कंदा तोखे सभई नेमतूं मिलियूं आहिनि अल्लाह करे इन जो क़दुरु करी इन जे करे अल्लाह ताला फरमायो रुबमा यवद्दुल्लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन काफ़िर पोइ सद कंदा त मुस्लमान हुजनि त भलो रब ते तो ज़ारहुम छॾी या कुलू हाँ साईं या कुलू छॾी न त खाइनि छा चवंदा आहिनि अड़े दीनदार पुट थी बञा हो सिंया लॻा पिया हो रब चए थो काफ़िरनि खे छॾ त खाइनि छॾ त खाइनि ज़ारहुम याकुलू वयतमत्तऊ वयुलहिमुल अमल फसौफ यअलमून सुभान अल्लाह
खाइन अयाशूं कन ढवकन दुनिया जा नफ़ा वठन ए आसरे में गाफ़िल पंहिंजी विया आहिनि जल्दी ॼाणंदा जॾहिं जहन्नम जो ॿारनि बणजंदा ही हो हिन आयत जे मुतालिक़ अर्ज़ करूं जेको अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कयो हाणे मां अव्हां खां माज़रत सां माफ़ी थो वठां साईं चंद कलमात दुआ जा बरकत ख़ातिर इरशाद फरमाईंदा उन खां पोइ निमाज़ थींदी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू मुझे मदीने वाले साईं जा मस्तानो पतंग आई परवानो सभई शौक़ मोहब्बत सां भरपूर जज्बे जोश सां मूंसां गजी सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी राब्ते जिला 0300308978 हबीब अल्लाह शौक सा मोहब्बत सा या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सवा लख नबियां च पहला नंबर सवा लख नबियां च पहला नंबर हे हसन हुसैन दा नाना सुठा किताबां च कुरान मुल्कां च अरब शहरां च मक्का ते मदीना सुठा किताबां च कुरान मुल्कां च अरब शहरां च मक्का ते मदीना सुठा जबला च उहद ते नूर जबल जबल रहमत ते तूर सीना सुठा मोहसन है कदर दी रात सुठी जुमावार रमजान महीना सुठा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मिठे शहर मदीने शरीफ दे विच नहीं हुक्म साकू जुती पावण दा उथा कड़ वडागी न हठ होवे एहतियात करी जे अलावण दा जड़ा चुमसूं कदम जुल कुतियां दे थिसी फायदा पिछे उथई आवण दा पढ़ी कसरत नाल दुरूद मोहसन एह रस्ता साईं को रिझावण दा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तू मदीने शरीफ जदा भी वनी जो घुरणी घुरी पर अदब करी मस्जिद नबविया हरम च जद तू अंदर घिरी पर अदब करी जन्नतुल बकिया दे पासे तू जदा भी गुजरी पर अदब करी मुहसन मालिक दे कदमे ते तू जरूर किरी पर अदब करी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा दोस्तों अजीजो ये उहा नात था तव्हांजी ख़िदमत में पेश कयूं शायद अग में तव्हांजी ॿुधल न हुजे हिन नात में असांजे उस्ताद अलहाज मरहूम मग़फूर ग़ुलाम नबी महेसर सभई चो रहमतुल्लाह